पर असां सभिनीनि ॾिठो आहे कि ब्लैक बोर्ड लॻल हूंदो आहे ऐं उनखे लिखण जे लाइ छा लॻंदो आहे? चौक चवंदा आहिनि, कलम, है न भाई? भगवान चवनि था मूं वटि केवल कलम आहे। भगवान चवनि था मूं वटि केवल कलम आहे, मां केवल लिखण ॼाणा, तुंहिंजा कर्म इहे आहिनि, उनजे हिसाब सां मां सभु लिखी छॾींदुमि पहिरियों ई। अरे असांजे जन्म वठण खां पहिरियों ई असांजी एक्सपायरी डेट लिखियल हूंदी आहे। भगवान ॾिसो उन्हनि जी, अगरि असां मीडिया ॾिसूं त भगवान जी केॾी तेज आहे। असांजे अचण खां पहिरियों असांजे वञण जी तारीख़ तय आहे। भगवान चवंदा मूंखे केवल लिखण ईंदो आहे, मूं वटि केवल चौक आहे, पर मां पंहिंजे प्यारे संतनि खे उहो चौक बि ॾींदो आहियां, डस्टर बि ॾींदो आहियां। अगरि मुंहिंजो लिखियल कुझु नथो वणे तोखे त उहो डस्टर सां मिटाए पंहिंजे चौक सां लिखी छॾ। चओ हरे राम। भगवान था चवनि मां केवल लिखण ॼाणा, तुंहिंजा जेके कर्म हूंदा उहो हिसाब तोखे ॾियणो आहे। पर उहे संत हूंदा आहिनि जेके इलाज कंदा आहिनि पंहिंजे प्यारनि सेवकनि जे लाइ, प्रार्थना कंदा आहिनि रात रात भर जगी करे, भगवान हिन प्यारे खे कोई कष्ट न ॾिजो, दुख न ॾिजो, कृपा कजो, हिन जा दुख दूर कजो। चओ हरे राम। अहिड़ा संत अहिड़ी दया कंदा आहिनि।